अॼु असीं मिली रहिया आहियूं श्रीमती माया शाहाणी जी सां, जेका HSNC जे बोर्ड ते बि आहे ऐं शाहाणी ग्रुप जी चेयरपर्सन बि आहे। ऐं उन्हनि खां पुछी रहिया आहियूं इहो ई सुवाल त गवर्नमेंट जे पारां जेकॾहिं असांजी सिंधीअ में सिख्या ॾियण जो बंदोबस्तु कयो वेंदो, छो जो सभिनी ॿारनि खे पंहिंजी मातृभाषा सिखण जे लाइ ज़रूरी आहे त पहिरियां 5 साल पंहिंजनि स्कूलनि में पंहिंजी मातृभाषा में सॼी पढ़ाई कई वञे। त सिंधी जॾहिं ॿार हूंदा से सिंधी सिखंदा त उहे सिंधी लिपीअ में सिखंदा न। इन बारे में तव्हांजो कहिड़ो वीचार आहे? हीअ असां सिंधियुनि जे लाइ ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त गवर्नमेंट जी न्यू एजुकेशन पॉलिसी जे पारां जे ॿार पहिरियां 5 साल पंहिंजी मातृभाषा में सिखंदा त असांजे सिंधी ॿारनि जे लाइ इहो ॾाढो सुठो थी वेंदो। छाकाणि नंढी उमिरि में जेके ॿार सिखनि था उहो वॾी उमिरि में कोन सिखी सघंदा। त नंढी उमिरि में जे सिंधी ॻाल्हाइणु सिखंदा, उन सां गॾु जेका सिंधी लिपि आहे जे सिंधी लिपि में सिखंदा न देवनागरी लिपि में, त उहो वधीक सुठो थींदो। छाकाणि अॻियां हली उन्हनि खे कुझु प्रॉब्लम कोन थींदो। पहिरीं असीं सोचींदा हुआसीं त देवनागरी स्क्रिप्ट ॿारनि जे लाइ ईज़ी थींदी, कन्वीनियंट थींदी, छाकाणि उन्हनि खे पहिरीं सां ईंदी हुई। पर हाणे उन्हनि ॾींहंनि में त हीअ न्यू एजुकेशन पॉलिसी कान हुई। पर हाणे जॾहिं खां वठी ही अनाउंसमेंट आई आहे त असांजी सिंधी क़ौम खे ॾाढी ख़ुशी थी आहे। छाकाणि असीं शुरूआति खां ई वठी पंहिंजनि ॿारनि खे सिंधी लिपि ऐं सिंधी ॿोली गॾु सेखारे सघंदासीं। ऐं जे माइटनि खे नथी अचे सिंधी न ॻाल्हाइणु न लिखणु, त इहो ई टाइम आहे जे माइट गॾु पंहिंजनि ॿारनि सां सिंधी सिखनि। या ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी, छाकाणि ॿार ऐं माइट पाण में जे गॾु वेही सिखंदा त उन्हनि जी पाण में बॉन्डिंग वधंदी ऐं पाण में हिक ॿिए जो रिलेशनशिप ॾाढो सुठो थी वेंदो। ऐं न त हू रुगो लिपि ऐं ॿोली सिखी सघंदा, पर जेको असांजी क़ौम में एतिरी सुठी असांजो कल्चर ऐं असांजी हिस्ट्री अहिड़ी त सुठी आहे। मां सम्झां थी त ॿी कंहिं क़ौम में अहिड़ी हिस्ट्री कॾहिं थी कोन्हे। छाकाणि 5000 साल झूनी असांजी हिस्ट्री आहे। असांजो मोहनजो दारो ऐं इंडस वैली सिविलाइज़ेशन जे टाइम खां वठी जेका असांजी वैदिक हिस्ट्री आहे, उन में त जेको बि असीं सिखूं था, मां त जॾहिं नंढी हुयसि मूंखे जॾहिं मूंखे इहा सम्झ आई त असांजो कल्चर एतिरो झूनो आहे त मूंखे त ॾाढो फ़ख़ुरु थियो त मां सिंधी आहियां। ऐं मां चाहींदसि असांजा ॿार बि इहो सिखनि, छाकाणि जे उन्हनि खे फ़ख़ुरु कोन हूंदो पंहिंजी लैंग्वेज या कल्चर जे लाइ, त उहो पाण खे सिंधी सम्झंदा ई कोन। ऐं हिकिड़ो दफ़ो जे असांजी लैंग्वेज वेही हली त लैंग्वेज इज़ द बिगेस्ट वेल्थ वी हैव। जे उहा वेही हली त पोइ असांजे लाइ बचियो छा। त इहो ॾाढो ज़रूरी आहे। ऐं मां हैदराबाद सिंध बोर्ड जी ट्रस्टी आहियां, त मूंखे इहा पोज़ीशन मिली आहे। मां सम्झां थी त पंहिंजी सिंधी ॿोली ऐं कल्चर खे अॻियां वधाइण जे लाइ इहो मुंहिंजे लाइ सुठो थींदो। छाकाणि मां त चाहींदसि त जेके असांजा ॿार अचनि असांजे कॉलेजिस में, असीं सिंधी माइनॉरिटी आहियूं, त माइनॉरिटी कोटा जे पारां असीं जे ॿारनि खे चयूं त तव्हां जे इन कोटा जो फ़ाइदो वठणु चाहियो था त तव्हांखे पहिरीं सिंधी अचणु घुरिजे, सिंधी ॻाल्हाइणु ऐं सिंधी लिखणु। त ट्रस्टी जे पारां मां त इहो चवंदसि त इहो कंपलसरी थियणु घुरिजे। ऐं मां ॿियनि ट्रस्टी सां ॻाल्हाईंदसि। मां सम्झां थी उहे बि सहमत थींदा इन ॻाल्हि ते। त इहो ई असांखे हिकिड़ो वॾो मौक़ो मिलियो आहे त असांजा ॿार सिंधी सिखी सघनि। ऐं या मुंहिंजे लाइ त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि थींदी। ॿोली आहे असांजी सुञाणप, असांजी आइडेंटिटी। जे असांजी आइडेंटिटी गुम थी वेंदी त असांजे लाइ छा बचंदो। त इहो त ॾाढो ज़रूरी आहे त असीं पंहिंजी आइडेंटिटी न विसारियूं। जे सभई सिंधी सिखंदा त असांजी आइडेंटिटी बरक़रार रहंदी। जय झूलेलाल।